जां जां पसी पाण खे तां नाहे नमाज़, जां जां पसी पाण खे तां नाहे नमाज़, सभु विञाए साज़ तिहां पोइ तकबीर चओ। जां जां पसी पाण खे तां नाहे सुजूद, विञाए सभु वजूद तिहां पोइ तकबीर चओ। अस्सलाम वालेकुम मौज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महिराण जा रागी प्रोग्राम साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि सां। जी मुंहिंजा साईं, भलारो महीनो आहे, बरकतनि भरियो महीनो आहे ऐं दुआ आहे हिन महीने में त जेके आफ़तूं आयूं असांजे मुल्क में, सॼी दुनिया में, उहे कुझु घटियूं आहिनि ऐं बाक़ी बि जेके आहिनि उहे परवरदिगार मौला अली मुश्किल कुशा जे सदके, पंजतन पाक मोहम्मद जे सदके, पंहिंजे बाज़ारे नबी जे सदके ऐं पंहिंजे प्यारनि जे सदके उहे सभु शयूं असां खां परे करे। प्रोग्राम में असांजो साईं, असांजो म्यूज़िक एक्सपर्ट नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी अशरफ। ख़ुशि आहियो, सभु ख़ैरु आहे? दुआ आहे मौला जो निगहबान, अल्लाह सभिनी जो निगहबान। जेके सिंध में रागी हुआ जिन जो ताल्लुक़ रेडियो पाकिस्तान सां, पाकिस्तान टेलीविज़न सां या कैसेट जी कल्चर सां हो, उनखे बि शामिलु कंदासीं। या जेके उहे पंहिंजा फ़नकार हुआ जिन जो मोनोग्रामनि ते बि हिकिड़ो किस्सो हूंदो, जीअं सोना खान बलोच आहे या उस्ताद अलादीन नूनारी आहे या ॿ टे ॿिया माण्हू आहिनि, उन्हनि जो वरी जेको घणो ग्रामोफोन रिकॉर्ड जेको ग्रामोफोन हूंदा उन ते उन्हनि खे बि यादि कंदासीं। ठीकु आहे न? त इंशाअल्लाह ताला ज़िंदगी बख़ैर तव्हां असां लाइ दुआ करियो, असां लाइ, मुंहिंजे लाइ, नसीर साहब लाइ, हिन चैनल लाइ। मुर्तज़ा मजबूर साहब आहे, तमामु सुठो असांजो डायरेक्टर आहे, यकीन करियो ॾाढी महिनत कंदो आहे। असां त ॻाल्हाईंदा आहियूं, उनखां पोइ वरी कलाम यकीनन बेहतर ज़ौक़ वारो आहे। ऐं हीअ जेका नई टही अचे पई असांजे हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया में, ऐं ॾिसां थो त मजबूर खे पंहिंजे विरसे जी वारसीअ जो तमामु घणो ख़्यालु ऐं शौक़ु आहे। हुन बुनियाद ते हू दर्जननि जे हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम करे चुको आहे। बिल्कुलु। अच्छा, ॿी ॻाल्हि आहे साईं, हाणे वरी तव्हां ॻाल्हि त पाण कटिजो त जीअं मुर्तज़ा मजबूर साहब जी तव्हां ॻाल्हि कई त नसीर भाई, माण्हू फ़ख़ुरु कंदो आहे त मूं फलाणे माण्हू सां कमु कयो, फलाणे पाए जे माण्हू सां कमु कयो। त आउं सम्झां थो मुर्तज़ा मजबूर साहब इहो फ़ख़ुरु ज़रूरु कंदो हूंदो त गुलाम नबी मोराई साहब जेको आहे उहो तमामु असांजो हिकिड़ो सिंध जो तमामु ॼाणू माण्हू आहे, उनखे वॾी नॉलेज आहे करंट अफेयर खां वठी म्यूज़िक ताईं। त आउं सम्झां थो उन सां गॾु कमु थो करे ऐं उनजो लाडलो आहे। जी हा, इहा त बिल्कुलु तव्हां दुरुस्त चई त जेके बि असां वटि चैनल प्राइवेट आहिनि सिंध में, उन्हनि जा मालिक पंहिंजो पंहिंजो ज़ौक़ रखनि था, पर उन्हनि सभिनी में वाहिद असांजा गुलाम नबी मोराई साहब आहिनि जिन जो म्यूज़िक जो ज़ौक़ बेहद आला आहे। ॿियूं एनालिस्ट बेशक हुनजा सियासत, तज़िया निगारी, एंकर पर्सन, उहो सभु हुनजे वजूद जो हिकिड़ो हिसो आहिनि, पर जॾहिं असीं ॿियनि जो उनजो तक़ाबुल कंदासीं त उहो असांखे म्यूज़िक में वधीक इंट्रस्टेड नज़र ईंदो। मोराई साहब पाण बि ख़ुशगुलू आहे माशाअल्लाह, कॾहिं वेहंदो त तव्हांखे ॿुधाईंदो राणो, त ख़बर पवंदी त पाण राणो आहे या राणो राणो हो। वाह वाह। अच्छा, हाणे पहिरियों जेको पाण जेको सुवाल हो पंहिंजो नसीर भाई जेको पाण खां पुछूं त भई कंहिं ते त असां हुनखे ॿुधाए छॾियो त इंशाअल्लाह ताला ज़िंदगी बख़ैर हीउ प्रोग्राम हलंदो ऐं काफ़ी असांजा आर्टिस्ट आहिनि ऐं जेके ज़िंदा जावेद आहिनि। जी हा। ॿियो जेको सुवाल असांखां नसीर भाई जेको दोस्तनि पुछो त जेके हींअर असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे बि असां इंशाअल्लाह ताला शामिलु कंदासीं। जीअं इंशाअल्लाह ताला अॻियों जेको प्रोग्राम थींदो सो अदी आबदा परवीन जी शख़्सियत जे बारे में थींदो। उन ते ॻाल्हाईंदासीं, उनजी शख़्सियत ते, अॼु हुनखे ॿिए फ़नकार ते असीं ॻाल्हाईंदासीं, उनजो नालो थोरी देरि खां पोइ खणंदासीं। पहिरीं असां तव्हांजे जेके तव्हां सुवाल कया आहिनि उन्हनि जो तफ़सीलन तव्हांखे मुख़्तसर जवाबु नसीर साहब ॾिए पियो, आउं ॾियां थो। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका नसीर भाई जेको दोस्तनि असांखां हिकिड़ो सुवालु पुछो त छो न बहितर थिए, हूअं त तव्हां तमामु सुठो कमु पिया करियो, पर बहितर थिए त तव्हां जंहिं बि फ़नकार जे बारे में ॻाल्हायो था उनजी जेका जाइ पैदाश आहे उहा असांखे ॾेखारियो ऐं आख़िर में ख़ासि करे जेका तुर्बत आहे उहा असांखे ॾेखारियो। हाणे पोइ इहो त वरी पोइ इहा हिकिड़ो माना त डॉक्यूमेंट्री ही प्रोग्राम जेको आहे ही ख़ासि डॉक्यूमेंट्री कोन्हे, ही इन खे तव्हां चई सघो था दस्तावेज़ी प्रोग्राम, इहो हुनजे फ़न सां वाक़िफ़ियत जो प्रोग्राम आहे। जी त हाणे आउं सम्झां थो त नसीर भाई तव्हांखे जवाबु ॾेई चो त इहो वरी ॾिसो न, इहो मुमकिन बि कोन्हे जो एतिरा फ़नकार आहिनि, इन किन फ़नकारनि जो ताल्लुक़ जेको हो सो तमामु ॾूरां इलाइक़नि में हो। किन जेके के फ़नकार हुआ से हिंदुस्तान में पैदा थिया ऐं उनजो मदफ़ून हिते रहियो। हाणे इहो थोरो कॾहिं डॉक्यूमेंट्री तव्हांखे असां जॾहिं ठाहींदासूं अॻियां हली ज़िंदगी बख़ैर
त इनशा ताला इन्हनि ते दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे नसीर भाई त दोस्तनि इहा फरमाइश बि कई त पंहिंजे स्टूडियो में फनकार घुरायो त उनजे रूबरू उन्हनि जी बि असां कचहरी ॿुधूं त इहो को मसइलो कोन्हे। इनशा ताला जेके फनकार आहिनि उन्हनि खे स्टूडियो में घुराईंदासीं ऐं ईद खां पोइ इनशा ताला अनवर विस्तड़े सां, अनवर विस्तड़े वाइदो कयो आहे त थोरी गर्मियूं आहिनि ऐं रमज़ान शरीफ़ आहे, ईद गुज़रे त आउं ईंदुसि। अनवर विस्तड़ो आहे या शफ़ी फ़कीर आहे या उमरा चन्ना आहे, कोशिशि कंदासीं पाण त उनखे पंहिंजे स्टूडियो में घुरायूं ऐं उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। सही, बिल्कुलु। नसीर भाई हाणे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जीअं मूं ज़िक्र कयो त अॼु जंहिं फनकार जे शख़्सियत जे बारे में पाण गुफ़्तगू कंदासीं उहो रेडियो पाकिस्तान जो फनकार बि हो, PTV जो फनकार बि हो ऐं पर हुनजी ख़ासि जेका शोहरत रही आहे उहा वरी रही आहे कैसेट जी दुनिया सां। ऐं कैसेट जी दुनिया बि हिकिड़ी ख़िदमत हिकिड़े हद तोड़ी ख़िदमत कई आहे। हाणे उन में ख़िदमत सां गॾोगॾु कुझु राय इहे आहिनि दोस्तनि जा त हाणे उन ते कोन ॻाल्हाईंदासीं, उहो थोरो कंट्रोवर्शियल थी वेंदो त का अहिड़ी शाइरी बि उन में हुननि ॻाई आहे दोस्तनि या अहिड़ी शाइरी खे हुननि प्रोमोट कयो आहे जेका सिंधी मिज़ाज, सिंधी जेका आहे कल्चर जो मिज़ाज नथी रखे। हाणे उन ते मतिलबु उन में थोरो अवामियत अवाम खे ख़ुशि करण वारा ॿोल वधीक आहिनि। हा, छाकाणि हाणे ॾिसो मूंखे यादि आहे त नसीर भाई जेको प्राइवेट इदारो हूंदो आहे उनजो जेको मेन जेको फोकस हूंदो आहे सो हूंदो आहे पंहिंजी कमाई, ठीकु आहे न, कमर्शियल हूंदो आहे, ठीकु आहे न। हाणे हू लाज़मी हू चाहींदा आहिनि त बसि अहिड़ो लफ़्ज़ हुजे या छा हुजे, हुननि खे माना परवाह न हूंदी आहे कल्चर, हू चवंदा आहिनि असांजी जेतिरो थिए असांजी केसर वधीक वञे। त अॼु दोस्तो जेको फनकार आहे असांजो हीरो आहे उन ते सिंध खे नाज़ आहे। सच पुछो त जेके फनकार तकड़ा आया, तकड़ा हलिया विया, उन्हनि में हुनजो शुमारु थिए थो। कैसेट जी दुनिया जो तमामु वॾो नालो हो इमाम बख़्श ज़रदारी। हाणे इमाम बख़्श ज़रदारी ते ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हि ॿोल पाण इलाही कई आहे। मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदासीं त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम असांखे ॾेखारे ॿुधाए, उन खां पोइ वरी इन शख़्सियत ते गुफ़्तगू कंदासीं। कोई तबाह नहीं हो तबाह
वेलकम टू बैक प्रोग्राम महिराण जा रागी में असीं जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। नसीर भाई, तव्हांखे के यादगिरियूं अचनि थियूं इमाम बख्श ज़रदारी जूं? माना मूंखे त मुख़्तसर यादगिरी आहे, उन सां कुझु घायल जेके कचहरियूं बि आहिनि, पर तव्हां शुरूआत तव्हां करियो था। अशरफ, तव्हां ॾाढी हिकिड़ी अहम ॻाल्हि कई त हिकिड़ा फ़नकार जेके तकिड़ा आया ऐं तकिड़ा पंहिंजे हिसे जो कमु उकलाए ऐं पंहिंजी शोहरत माणे ऐं असांजी अखियुनि जे अॻियां गुम थी विया हलिया। ऐं शाह लतीफ़ हीअ जॾहिं स्क्रीन ते असां पंहिंजे शहज़ादे इमाम बख्श खे ॾिठो पिए त शाह लतीफ़ जो शेर पिया यादि अचे त सही जो बन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया। असां हुनखे हिकिड़े जवान ख़ूबरू गुलाब जे गुल वांगुरु आर्टिस्ट खे ॾिठो। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त हीउ कल्चर जेको कैसेट कल्चर आहे 70 जे ॾहाके में, उहो हैदराबाद, सकरंड ऐं सिजावल, हीअ जेके रिकॉर्डिंग कंपनियूं असांजे मुख़्तलिफ़ खुली पियूं ऐं घर घर कैसेट रिकॉर्डर जो जेको रवाजु आम थियो, उनजे लाइ ज़रूरी हो त उन्हनि खे पोइ अवाम खे पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ बि अवामी शाइरी वारी जेका आहे उहा शइ साम्हूं अचे। इमाम बख्श ज़रदारीअ खे छाकाणि त स्पेस मिलियो हो कैसेट कल्चर जो, इन करे हू असांजे मीडिया या रेडियो पाकिस्तान ते थोरो मिंथ मेड़ सां आयो हो। हुनखे सॾायो वियो इंटरव्यू ऐं पोइ चयो वियो त तूं अचु, या कुझु शाइरनि जे तवसुस सां, मिसाल अली गुल रिंद ऐं अली ॾिनो रिंद असांजा सराड़ीअ जा दोस्त आहिनि, उनजे तवसुस सां हू आयो हो पंहिंजी रिकॉर्डिंग जे लाइ। त मूंखे हुनखे ॾिसण जो मौक़ो मिलियो। हू वाक़ई हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान हुयो ऐं जंहिंमें हिकिड़ी थोरी अरडाई बि हुई ऐं प्राउड क़िस्म जो बि हो, छाकाणि त हुनजे बैग ते हुनखे शोहरत मिलियल हुई। त आउं चवणु चाहींदुसि त उर्दू शायर जो हिकिड़ो शेर अथव अशरफ, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। जॾहिं असीं इमाम बख्श जे शोहरत जो तस्करो कंदासीं त हुनखे ॻाइणु आयो पिए, हुनखे हारमोनियम वॼाइणु आयो पिए, पर सची पुछो त उहे रिकॉर्डिंग कंपनियुनि जा हुसैन चुंदरीगर आहे, मोहरम राज साहब आहे, ही बेसिक उहे ॿ बुनियादी तौर ते रिकॉर्डिस्ट अथव जेके तमामु वॾा माण्हू आहिनि जिन खे अवामी मौसीक़ी रिकॉर्ड करण जो शऊर हो। मोहरम राज केरु हो? असांजे मियां मोर हजाम हैदराबाद जो मशहूरु वॾो ज़बरदस्त हजाम, उनजो फर्ज़ंद आहे मोर हजाम, जंहिंजो सुलेमान शाह नाठी आहे, यानी मोर हजाम जी हिकिड़ी न्याणी सुलेमान शाह जे घर में आहे ऐं असांजे पंहिंजो मोहरम राज जी भेण हुनजे घर में आहे। त हीउ हिकिड़ो ख़ानदान आहे जेको मौसीक़ी जी ख़िदमत करे पियो। अच्छा, तव्हां हीअ ॻाल्हि कटियां थो, मोर हजाम नसीर भाई उहो ई आहे जंहिं ते उहे ॾींहुं उहे शींहं में पीर अली मोहम्मद राजी साहब कालम लिखियो आहे। बिल्कुलु सही था चओ। उहो हैदराबाद में असांजो जेको गोल बिल्डिंग सोसाइटी एरिया आहे, उते हुनजो वॾो ज़बरदस्त दुकान हो। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह, मीरा मोहम्मद शाह, मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी, कहिड़े जा नाला वठजनि जेके पंहिंजी संवारत हुन खां कराईंदा हुआ। हाणे असांजो हीउ जेको मोर हजाम जो पुट पे ॻाल्हि ज़िक्र कयोसीं, त अवां जेकॾहिं हैदराबाद जूं सिनेमाऊं ॾिठियूं हूंदियूं, ज़बरदस्त, चांदनी, बेम्बिनो, न्यू मैजेस्टिक, हुन में तव्हां ॾिसंदो त हिकिड़ियूं नाचिणियूं ठहियल हूंदियूं सीमेंट सां। उहे सॼियूं मोहरम राज, छाकाणि त हू राज़ोब हो ऐं रिकॉर्डिस्ट बि हुयो। हाणे असीं इहो ज़िक्र कयूं पिया इमाम बख्श जे हवाले सां, त पोइ वरी बाद में हू रिकॉर्डिस्ट आहे, पर जेको मूं ज़िक्र करणु पियो चाहियो उहो मूं उस्ताद नियाज़ हुसैन ऐं फिरोज़ गुल जो करणु पियो चाहियो, जेके दरअसल हिननि खे ठाहे संवारे सिंगारे ॻाराइण जा माहिर हुया। हू त ज़ाहिर त हिकिड़े ॻोठाणे स्टाइल जा ॻाइण वारा हुआ। हाणे असीं जेकॾहिं इमाम बख्श ज़रदारी जे स्टाइल ते ॻाल्हायूं त हुनजो जेको ॻाइण जो स्टाइल आहे उहो बेसिकली त असांजो मिस्री फ़क़ीर जेको आहे सराड़ीअ वारो, हिकिड़ो स्टाइल, हिकिड़ो इख़्तिरा कयो पेतीअ ते, हारमोनियम ते, मख़्तूम साईं तालिबुल मौला ऐं आम अवामी काफ़ी कलाम ॻाइण जो। उन जे शागिर्दीअ, उन जे अंदाज़ खे फुटे ज़रदारी अपनायो। वरी असांजो हीउ जेको दौलतपुर मां सफ़र मां उभरियो इमाम बख्श, माशाअल्लाह उहो तमामु घणो नंढो हुयो हुन खां, उन ई साॻिए रंग खे पोइ तव्हां ॾिसंदो त हीउ हिन वक़्तु सिंधी मौसीक़ी में जीअं ग्वालियर घराणो आहे, शाम 84 घराणो आहे, सरवरी घराणो आहे मौसीक़ीअ जो, माड़ेचा घराणो आहे। त सची पुछो त जॾहिं असीं इमाम बख्श ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेकॾहिं को मूंखां पुछे त हू कहिड़े घराणे जी मौसीक़ी ॻाईंदो, त हू ज़रदारी घराणे जी ॻाईंदो। हीअ ॻाल्हि ख़ासि जेका गायकी हुई न, जेका मिस्री फ़क़ीर खां, फुटे ज़रदारी खां, इमाम बख्श खां, अलदाद खां, ग़ुलाम हैदर खां, अमीन ज़रदारीअ ताईं जेका अची वई न, उहा सॼे जो सॼो इहो हिकिड़ो स्टाइल थी वियो त बाबा हीअ ज़रदारी गायकी आहे, ऐं जंहिंजो ही इमाम हुयो इमाम बख्श, माशाअल्लाह। अच्छा, हाणे ज़रदारी ख़ानदान ते पाण ॻाल्हाईंदासीं नसीर भाई।
जेके जेके ॻाइणा इन्हनि में जेके फ़नून लतीफ़ा जिन जो तालुक़ु जी रहियो ऐं उन खां पोइ वरी जेका ॻाल्हि जितां निकिती आहे उनखे उते खणंदासीं। पर हाणे आउं सम्झां थो तव्हां या असां या असांजा जेके दोस्त ॾिसनि ॿुधनि पिया, छो न इमाम बख़्श ज़रदारी जो हीउ ख़ूबसूरत कलाम ॿुधंदा ॾिसंदा। वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। मुंहिंजा दोस्तो हीउ प्रोग्राम हर सूमर जी राति 11:10 ते नशर थींदो आहे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो यानी अंगारे ॾींहुं 12:10 ते मंझंदि जो हीउ रीब्रॉडकास्ट थींदो आहे। तव्हां हिनखे ॾिसो, तव्हां हिनखे ॿुधो ऐं उन जा कमेंट्स असांखे उमाणियो त असांखे ख़ुशी थींदी। जी नसीर भाई, पाण ॻाल्हि बि कई त जेके घराना हुआ, जी हाँ, ठीकु आहे न, जिन जो ख़ालिसतन उन्हनि घराननि जो ताल्लुक़ु जेको हो सो मौसीक़ी सां हो, गवायार घरानो आहे या ॿिया घराना आहिनि। ऐं वरी जेके सिंध जा जेके पंहिंजा नसीर भाई जेके घराना हुआ जिन जो मौसीक़ी सां चिटो ताल्लुक़ु रहियो, गहरो ताल्लुक़ु रहियो, उहे मङणहार हुआ, ठीकु आहे न, मोहम्मद यूसुफ आहे या ॿिया आहिनि। ॿियो वरी हिकिड़ो अञा टियों हिकु रस्तो निकिरे थो, ठीकु आहे न। हाणे उन्हनि जेको शख़्सियात आहिनि या उहे जेके ज़ातियूं आहिनि, चांडियो अची वियो या ज़रदारी ज़ात अची वई, जीअं हाणे इमाम बख़्श ज़रदारी आहे त पाण इते वठूं था त ज़रदारी ज़ात जो ताल्लुक़ साईं फ़नून लतीफ़ा सां थोरो घणो शुरू खां मिले पियो। हाणे आउं ॻाल्हि या त स्टार्ट करियां थो साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी साहिब ते, त उन बि हिकिड़ी फिल्म में चाइल्ड किरदार जो किरदार अदा कयो, ठीकु आहे न। अच्छा, उनजो वालिद साहिबु हाकुम अली ज़रदारी साहिबु, जंहिंजी कराची में बम्बिनो सिनेमा हो, जंहिं फिल्म ठाही। हाणे इहे ॻाल्हि जेका आहे पाण हिते रखंदासीं। टेलीफोन ते पंहिंजो असांजो शाइर आहे अली गुल रिंद साहिबु, उहो लाइन ते मौजूदु आहे, उन सां पाण ॻाल्हि कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह, सभु ख़ैर आहे साईं।
शदादपुर जा कहिड़ा हाल आहिनि? मक़सूद रिंद जा? साईं दुआ आहे साईं, तव्हांजी सभु ख़ैर आहे। अॼु असांजो तमामु वॾो नाले वारो फ़नकार इमाम बख़्श ज़रदारी उन जी शख़्सियत ते प्रोग्राम करे रहिया आहियूं। इमाम बख़्श ज़रदारी तव्हांजा लिखियल कलाम बि ॻाया आहिनि। जी साईं जी। तव्हांखे यादि आहिनि कहिड़ा कहिड़ा कलाम? हा साईं, हा मूंखे यादि आहिनि। मुंहिंजा 4 आइटम ॻाया रेडियो पाकिस्तान हैदराबाद साईं। हा हा। हिकिड़ो आहे मोहबत मुर्की निहार खणी जॾड़ो जी जियार खणी सालनि खां पियो तोले सिखां गॾिजी ॾींहुं गुज़ार खणी। अच्छा। ॿियो आहे एॾा ॾे न मूंखे आज़ार मिठा, ॿियो आहे वफ़ाई तो कई मिठड़ा अंगण मुंहिंजे हली आए। अच्छा अच्छा। हाँ, नसीर साहब, नसीर मिर्ज़ा साहब असां वटि मौजूदु आहे, उहो तव्हांखां सवाल पुछंदो। अजी अली गुल, तव्हां हिन खे जॾहिं आंदो हो ते रिकॉर्डिंग जे लाइ, त पोइ हिन जे लाइ तर्ज़ूं कंहिं ठाहियूं हुयूं? कुझु यादि पवे थो या रिकॉर्डिंग कीअं थी हुई? साईं यार मूंखे त ख़बर कान्हे का, मुंहिंजे भाउ हुनखे आंदो हो हुते। हा, अली ॾिन रिंदा आंदो हो। जी जी, मूंखे यादि रेडियो आहे। पाकिस्तान हैदराबाद मुंहिंजे भाउ अली नूर मुनी साईं आंदो हो। हा हा। त इन्हनि जूं तर्ज़ूं तव्हां ठाहे ॾिनियूं हुयूं छा हिनखे? जी साईं जी। हा, कुझु तर्ज़ूं असां ठाहियूं, कुझु हुन पंहिंजे तरफ़ां ठाहियूं हुयूं। अच्छा, भला मुंहिंजो मिज़ाजनि तबियतनि कीअं लॻंदो हो तव्हांखे अली गुल? अली गुल की तव्हांखे माण्हू हो, तमामु लाइक़ु माण्हू हो, मिलण जुलण जो तमामु सुठो हो। भला ॿुधो, ही शादियुनि मुरादियुनि में माण्हू हिनखे केतिरो शौक़ सां ॿुधंदा? तमामु सुठो हो, तमामु सुठो। असां वटि पाण आयो हो साईं, असांजे शादियुनि में बि आयो हो। हा, तमामु सुठो माण्हू, लाइक़ु माण्हू हो। ऐं भला हूअं जीअं फ़नकारनि में अरडाई थींदी आहे ऐं पैसे पंजड़ जे मामले में थोरो ज़िद पंहिंजी फरमाइश, त ही कीअं हो? मिज़ाजनि हिन जी तबियत कीअं हूंदी हुई? साईं जी तबियत तमामु सुठी हूंदी, यारोसि माण्हू हो, केरु फरमाइश कंदो उन पूरी कंदो हो। अच्छा। हा, किथे शादी मुरादी में हिनखे वठी ईंदा, चवंदा किथे दगा कंहिंखे कोन ॾिनो हो, चवंदा हा कंदो त वेंदो हो। अच्छा अच्छा, ठीकु आहे, वॾी महिरबानी अली गुल, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो, वॾी महिरबानी। नसीर भाई, पाण ॻाल्हि ॿोल करे रहियासीं त जीअं हाणे अली गुल आहे, त हाणे हिन जेको नंढो भाउ हो पाण वटि अनाउंसर हूंदो, अली ॾिनो रिंद। जी हा। ऐं अली गुल जेको आहे सो असांजे तमामु जेके पुराणे जेके शाइर आहिनि, ऐं ख़ासि करे हुनजो हिकिड़ो ॿारहाड़ी जे हिसाब सां जिन शाइरी कई आहे हुनमें वॾो नालो आहे। अली गुल रिंद धार आहे, अली गुल सांगी धार आहे। जी हा। काफ़ी माण्हू वरी काफ़ी माण्हू वरी मुंझी पवंदा आहिनि। असीं जेकॾहिं अशरफ हिन सॼी ॻाल्हि खे थोरो समप कंदासीं त शाह लतीफ़ जो हिकिड़ो शेर अथव त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। हूअं सिंध में असीं चवंदा आहियूं हिकिड़ा हूंदा आहिनि मीरासी, जिन खे मीरास में फ़न मिलंदो आहे, राग जो, म्यूज़िक जो, फ़न अदाकारीअ जो, सदाकारीअ जो। ऐं हिकिड़ा वरी ॿिया हूंदा आहिनि जिन खे अताई सॾिबो आहे, जिन खे कुदरत अता कंदी आहे इहो शौक़ु। इन करे शाह लतीफ़ चयो आहे त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। हाणे ज़रदारी ख़ानदान बि बुनियादी तरह सां को गवैया या म्यूज़िक बेस्ड ख़ानदान कोन्हे। असल में सरहाड़ीअ जे या जेको शहदादपुर एरिया में कुदरतन असांखे हिकिड़ो मिस्री फ़क़ीर जे नाले वारो जेको फ़नकार मिलियो, ऐं ख़ुशगुलू त पोइ उन आस पास जेके हुया उन्हनि में फोटो ज़रदारी साम्हूं आयो। जॾहिं फोटे ज़रदारीअ पंहिंजो नालो वॾो पैदा कयो त पोइ ज़रदारी नौजवाननि जो उन जी शौक़ में साम्हूं अचणु हिकिड़ो नेचुरल अमल हुयो। पर इन जॾहिं तव्हीं ख़ानदान था पिया ॻाल्हि कयूं त तव्हांखे हिकिड़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां अशरफ, त सिंध में खानकाही मौसीक़ी जेका आहे, उतारनि जी जेका मौसीक़ी आहे या जेका सदा रंग मौसीक़ी आहे, उहा चपड़ी यकतारे वारी आहे। यकतारे ते ॻाइनि पिया, चपड़ीअ ते डांस कनि पिया, सूफ़ी रक़्स कनि पिया, सूफ़ी कलाम ॻाइनि पिया। पर मिस्री फ़क़ीर खां फोटे ज़रदारीअ खां इमाम बख़्श ताईं जेको हिकिड़ी नई लाट जेका आई, उन्हनि चपड़ी यकतारो कोन खयो आहे, हुननि सॼी महिनत बाजे सां कई आहे। ऐं तव्हां सम्झो था त बाजो वॼाइणु को एॾो आसान कोन्हे। साम्हूं ॾिसो पिया, हीअं तव्हां वॼायो पिया, ज़हन में जेके सुर अचनि पिया तव्हां बाजे मां कढो पिया। माना फोटे ज़रदारी हा आलीशान बाजो वॼायो इमाम बख़्श खे, छाकाणि त असां स्टूडियो में रिकॉर्ड कयो। अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदुसि असां हुनखे छा रिकॉर्ड कयो। त हुनखे असां बहितरीनु बाजो वॼाईंदे बि ॾिठो। त आउं चवां थो त हिननि पंहिंजी हिकिड़ी महिनत सां, जेको उस्ताद बुखारी हिकिड़ी शेर अथव त माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत। उस्ताद बुखारी चए थो माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत, कुदरत मुर्की चवंदी आहे महिनत महिनत महिनत। त ही जेको ज़रदारी ॻाइण वारनि जो हिकिड़ी जेका लाट साम्हूं आई आहे, उन में असांजे फोटे खां वठी इमाम बख़्श ताईं, अलदा ज़रदीअ ताईं
इन्हनि सभिनी मुसलसल रियाज़त महिनत सां पंहिंजो गले सां बि पंहिंजो फ़न मंझरायो आहे त पंहिंजे हारमोनियम ऐं बाजे सां बि मंझरायो आहे। वाह वाह। अच्छा नसीब भाई हाणे अञा इन ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर काफ़ी देरि थी वई आहे ॻाल्हि ॿोल खे, छो न तव्हां ऐं असां ऐं जेके दोस्त आहिनि ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहिनि उहो बि चाहींदा त इमाम बख़्श ज़रदारी जो ही कलाम असीं ॾिसूं ऐं ॿुधूं, उन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रखंदासीं। दोस्तो अचूं ॿुधूं था इमाम बख़्श ज़रदारी जो ही ख़ूबसूरत कलाम। याद मूंखे तूं बकरे रुंदो त हूंदे, याद मूंखे तूं बकरे रुंदो त हूंदे, राह मुंहिंजी तूं बसजण ॾिसंदो त हूंदे, रात मूंखे तूं बकरे रुंदो त हूंदे, राह मुंहिंजी तूं बसजण ॾिसंदो त हूंदे, याद मूंखे तूं बकरे रुंदो त याद